तव्हां खे असां भलीकार चऊं था। असां हिन वक़्तु लियारी में मौजूदु आहियूं आवामी मसइलनि जे हवाले सां। जॾहिं त लियारी में जेको आहे हिकु बस स्टॉप टर्मिनल अॾो जेको आहे जेको लियारी खां सिजावल बदीन ठटो ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे सो हितां तक़रीबन 60 खां वधीक जेको आहे सो बसूं मुसाफ़िरनि खे खणी सिजावल बदीन ठटो ऐं मंगोपीर ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो मुसाफ़िरनि खे खणी लियारी कराची जे इलाइक़े में पहुचंदियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे कराची जे लियारी वारे इलाइक़े में जेको ली मार्केट में बस टर्मिनल अॾो जेको आहे उनखे जेको आहे सो ख़तमु करण जी कोशिशि कई पई वञे। जॾहिं त टर्मिनल जेको आहे ख़तमु थियण सां जेको आहे सो समय माण्हू जेको आहे सो सिंध जो आवाम जेको आहे सो इहो मुतासिर थींदो ऐं सिंध जा जेके इलाइक़ा जेके आहिनि सिजावल बदीन ठटो ऐं ॿिया जेके इलाइक़नि में जेके माण्हू कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके ईंदा आहिनि या जेका जेकी मरीज़ जेके हूंदा आहिनि उहे कराची पहुचंदा आहिनि, जंहिंमें सिविल इस्पताल थोरी ॿियूं जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी सहूलियत लाइ इहे जेकी बसूं जेकी लियारी जे ली मार्केट वारे टर्मिनल अॾे ते जेकी पहुचंदियूं उहे उन ते सवार थी अची हिते पहुचंदा आहिनि। लेकिन जेकी हिन वक़्तु इहा साज़िश कई पई वञे इन टर्मिनल खे ख़तमु करण जी, त असां सां हिन वक़्तु लियारी जा कुझु माण्हू मौजूदु आहिनि। उनखां पुछूं था उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। हीअ तमामु वॾी ज़्यादती आहे जेका ख़ासि करे लियारी वारनि सां बि आहे ऐं हुन सां गॾोगॾु जेके ॿियनि शहरनि खां ठटे बदीन खां माण्हू अचनि था उन्हनि सां बि तमामु वॾी ज़्यादती आहे। छाकाणि त हीअ क़दीम हिकिड़ो स्टैंड आहे, बस स्टैंड आहे जेको 200 सालनि खां हिते क़ाइमु आहे ऐं इन में तमामु घणा मरीज़ बि अचनि था, कारोबारी माण्हू बि अचनि था, उन्हनि खे आसानी आहे। इस्पतालूं बि जे वेझो आहिनि, सिविल इस्पताल हिते वेझो आहे, आई डिस्पेंसर जे वेझो आहे। उन खां सवाइ लियारी जूं ॿियूं इस्पतालूं हिते वेझियूं आहिनि। इन जे करे उन माण्हुनि खे तमामु घणियूं सहूलियतूं आहिनि। हिकु त मरीज़नि खे सहूलियतूं आहिनि, ॿियो कारोबारी लिहाज़ खां हीअ स्टैंड जेको आहे उहो तमामु ज़रूरी आहे। छाकाणि त हितां माण्हू मुख़्तलिफ़ शयूं वठी करे ठटे ऐं बदीन वञनि था ऐं उतां शयूं खणी हेॾे अचनि था, त इन सां उन्हनि माण्हुनि खे जेके कारोबार सां लॻाए पियल उनखे बि नुक़सानु थींदो ऐं इन सां गॾोगॾु जेके ट्रांसपोर्ट दोस्त आहिनि असांजा उन्हनि खे बि घणो नुक़सानु थींदो। छाकाणि त उनजो फ़ासिलो बि घटिजी वेंदो ऐं उनखे चयो थो वञे त तव्हां हैदराबाद जो जेको एबट लेबॉर्ट्री आहे उते जेको सो माण्हुनि खे लाहियो या उते तव्हांजो स्टैंड जेको आहे उहो कंदासीं, त इहा बि हिकिड़ी ज़्यादती थींदी। उनजी रेवेन्यूज़ में बि घटिताई थींदी ऐं उन सां गॾोगॾु उतां माण्हू जॾहिं टैक्सी पकड़ींदा या रिक्शो पकड़ींदा तमामु घणो ख़र्चु थींदो, त इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो थींदो वञण सां ऐं उन्हनि जो जेको ख़र्चु आहे उहो बि वधी वेंदो। इन जे करे माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ थींदी। त असां चाहियूं था त सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा इन सिलसिले में नोटिस वठे ऐं हितां जो जेको मेयर आहे उहो बाइस्ड आहे ऐं शुरू खां वठी उहो MQM जी दलाली कंदो रहियो आहे या MQM जी वकालत कंदो रहियो आहे। त उनखे इहो सोचणु घुरिजे त लियारी वारा जेके आहिनि उहे हू बि उन्हनि जी अखियुनि में हमेशह कंडो थी चुभंदा रहिया आहिनि ऐं हू हमेशह लियारी सां ज़्यादतियूं कंदा रहिया आहिनि। जॾहिं हिन जा मेयर आया आहिनि, हिन जा वज़ीर आया आहिनि या हिन जी हुकूमत में हिन जी हिसेदारी रही आहे, तॾहिं हू ज़्यादती कंदा रहिया आहिनि। त हाणे असां नथा चाहियूं त सिंध हुकूमत उन जे भाङे भाईवार थिए उन्हनि सां, उन ज़्यादतियुनि में। सिंध हुकूमत जी कॉन्स्टिट्यूंसी आहे लियारी, सिंध जा पीपल्स पार्टी जेका आहे उनखे हितां जे माण्हुनि वोट ॾिना आहिनि हमेशह। ॻाल्हि भुट्टो बि हितां जो कैंडिडेट हुयो। इन करे सभिनी खे नोटिस वठणु घुरिजे त जीअं हीअ जेको स्टैंड आहे, बस स्टैंड आहे, उहो कंहिं बि सूरत में हितां जेको आहे चेंज न थियणु घुरिजे, हितां ख़तमु न थियणु घुरिजे। जी बिल्कुलु, बस टर्मिनल जेको आहे सो कंहिं बि सूरत में असां हितां ख़तमु थियणु न ॾींदासीं। हिन लियारी वासी इलाइक़े वासियुनि जो जेको आहे इहो मौक़ुफ़ हुयो, हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त लियारी में जेको आहे ली मार्केट में जेको टर्मिनल अॾो जेको आहे उहो हिकु बहितरीनु अॾो आहे ऐं तक़रीबन पाकिस्तान ठहण खां पोइ जेको आहे सो हिते क़ाइमु थियो, जेको हिन महिल ताईं क़ाइमु आहे। लेकिन कुझु साज़िशी माण्हू जेके हिन खे ख़तमु करण जी कोशिश में रिधियल आहिनि। लेकिन लियारी त हूअं पीपल्स पार्टी जो क़िलो आहे। हिन इलाइक़े वासी जो इहो चवणु हुयो त लियारी पीपल्स पार्टी जो क़िलो हुअणु सबबु जेको आहे सो काफ़ी अनासिर पसंदनि खे मतिलबु त उहो पसंदि न आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो आवाम जी सहूलियत लाइ जेको हीउ टर्मिनल अॾो आहे उनखे ख़तमु करण जी कोशिशूं कई पियूं वञनि। असां सां हिन वक़्तु लियारी ली मार्केट जो इलाइक़े वासी मौजूदु आहे, उनखां पुछूं था उन हवाले सां उनजो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। अड्डा ख़त्म होगा तो ज़ाहिरी बात है सही है, तो सारे बेरोज़गार हो जाएंगे। टट्टे से आते हैं, सेवल में अपने इलाज के लिए आते हैं, गरीबों के पास पैसे भी नहीं होते हैं, हम अपने गाड़ियों में बगैर पैसे की भी इनको सफ़र करवाते हैं। ये टर्मिनल ख़त्म होने से आवाम बेरोज़गार होगा, आवाम को मुश्किलात सामने आएगी, इस हवाले से
साईं हमारे तो लियारी में हमारे छोटे भाई भी शहीद हो गए, हमारे कज़न भी शहीद हो गए, हमारे कारोबार भी तबाह कर रहे हैं, हमें भी तबाह कर रहे हैं। MQM ये कह रहे हैं कि भाई जो सिंधी मकामी है, बलोच है, ये सारे यहाँ से निकल जाए तो बाहर के लोग अफ़गानिस्तान के लोगों को यहाँ आबाद करेंगे। जी बिल्कुल नाज़रीन, हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो इलाइक़े वासी जो त हीअ जेको लियारी अली मार्केट में जेको टर्मिनल अॾो जेको आहे इहो हिकु साज़िश तहत जेको आहे सो इन ख़तमु कयो पियो वञे, लेकिन इन ख़तमु थियण सां जेको आहे सो आवाम खे वॾियूं तकलीफ़ूं जो मुंहुं ॾियणो ॾिसणो पवंदो। अचो त हाणे हलूं था लियारी में जेको आहे ली मार्केट टर्मिनल अॾो, जिते ली मार्केट खां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मांगो पीर मल्ली रही पिया आहिनि। इलाइक़े क़ाइदाबाद खां थींदो सिजावल ठटो बदी रही ॿिए इलाइक़नि में जेको आहे बसूं जेकी रवानू थींदियूं आहिनि। अचो उन टर्मिनल ते हलूं था, उते बि कुझु अॻुवाण मौजूदु आहिनि ऐं मुसाफ़िर बि उते मौजूदु आहिनि। इन टर्मिनल अॾे जे ख़तमु थियण जे हवाले सां उन खां पुछूं था उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। असां मौजूदु आहियूं लियारी जे ली मार्केट बस अॾे ते। हीअ बस अॾो जेको आहे सो तमामु पुराणो आहे। हिन बस अॾे तां जेको आहे सो तक़रीबन 80 खां वधीक जेको आहे सो बसूं जेको आहे सो मुसाफ़िरनि खे खणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, मांगो पीर आहे, मलीर आहे, गार्डन आहे, रिंठोड़ लेन आहे ऐं सिजावल बदीन ठटो, इन्हनि इलाइक़नि में जेको आहे सो हीअ बसूं हितां मुसाफ़िर खणी वेंदी आहे ऐं उतां जेको आहे सो मुसाफ़िर तक़रीबन हिते ईंदा आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो लियारी जो जेको आहे ली मार्केट वारो बस अॾो उन खे ख़तमु थियण जूं साज़िशूं कई पियूं वञनि। उन हवाले सां असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे बस अॾे ते हिकु हिन बस अॾे जो अॻुवाण बि आहे, उन खां पुछूं था उन हवाले सां उनजो कहिड़ो मौक़िफ़ आहे। सबसे पहले तो हिकमत अमली पे जो है ना, वो मेयर की हिकमत अमली पे हैरान हूँ कि डिस्प्लेस को प्लेस करना और प्लेस को डिस्प्लेस करना, यानी ऑलरेडी जो लोग वहाँ से डिस्प्लेस हुए हैं उनके लिए आप एक प्रॉपर प्लेस तलाश करें और वो भी कारोबारी लोग हैं ताकि वो भी अच्छे तरीके से अपना कारोबार करें, बजाय इसके एक ऐसी जगह पे जहाँ पे कारोबार ऑलरेडी चल रहा है लोगों का उसे ख़त्म करके और दूसरों को यहाँ पे आके बसाया जाए। तो बेहतर नहीं होगा कि फिर इन डिस्प्लेस को कहीं और प्लेस करने से उन जो डिस्प्लेस पहले हैं उनको किसी जगह प्लेस किया जाए। तो हिकमत अमली पे सबसे पहले तो मैं इस बात पे हैरान हूँ। सेकंड, मुझे ऐसे लगता है कि ये जितनी भी कम्युनिकेशंस आ रही हैं, जो रूमर्स जो है मेयर की तरफ से फैलाई जा रही हैं, ये ट्रैफिक मैनेजमेंट के लिए नहीं की जा रही बल्कि ट्रैफिक रिमूवल के लिए की जा रही है। और ट्रैफिक रिमूवल हमेशा एक आम इंसान की ज़िंदगी को नुकसान ही दे सकता है, फ़ायदा नहीं दे सकता। जैसा कि अगर हम बात करें टर्मिनल की, तो यहाँ पे एक लगेज, एक बोरी अगर 100 रुपये में कोई अपने गांव पहुँचा सकता है, सिर्फ इस टर्मिनल के ख़त्म होने की वजह से वो एक बोरी 600, 700, 800 रुपये में उसके गांव तक पहुँचेगा, जिसकी वजह से मुझे यकीनन अंदाज़ा है कि उनको पता तो होगा कि इससे इन्फ्लेशन बढ़ रही है। मुझे लगता है कि ऐसी ही चीज़ें हैं जिनको इग्नोर करके इन्फ्लेशन बढ़ाया जा रहा है, और ख़ुसूसन उन इलाकों पे जो वैसे ही जो है बहुत ज़्यादा अंडर डेवलप्ड हैं, अंडर प्रिविलेज हैं, जैसा कि लियारी सारे मुल्क को पता है, बल्कि पूरी दुनिया में फेमस एक इलाका है स्पोर्ट के एतबार से, बाकी एतबार से कि कितना अंडर प्रिविलेज है। और इस तरह की हिकमत अमली है, इस तरह की सरगर्मियाँ जो है और इस तरह के ऑर्डर जो मेयर की तरफ से जारी हो रहा है, मुझे लगता है और ज़्यादा ही पसमानदा बनाया जा रहा है। और जब रोज़गार ख़त्म होता है तो मेयर साहब को जो इतनी बड़ी सीट पे बैठे हैं उन्हें अच्छी तरह से अंदाज़ा होना चाहिए कि किसी के रोज़गार ख़त्म होने के बाद वो अल्टरनेटिव रोज़गार तलाश करता है, और जब अल्टरनेटिव रोज़गार फॉर्मल नहीं मिलता तो इनफॉर्मल तरीके इस्तेमाल करता है, जिसका मतलब ये है कि मेयर साहब चाहते हैं एक और तबाही का दहाना बने लियारी। इसीलिए मैं मेयर साहब से बल्कि तमाम जितने भी ओहदेदारान हैं उन तमाम से रिक्वेस्ट करता हूँ कि इस तरह की जितनी भी सरगर्मियाँ हैं उनको बहुत पॉजिटिवली लें और प्रॉपरली आके नेगोशिएट करें, और नेगोशिएट करने के बाद जिनके कारोबार मुतासिर हो रहे हैं उनके लिए ऐसे ऐसे इक़दाम किए जाएं कि उनके कारोबार मुतासिर ना हो। सिंध हुकूमत से क्या मुतालबा करना चाहिए? मैं सिंध हुकूमत के हवाले से तो मैं शुक्रगुजार हूँ खलील होद साहब का और नासिर हुसैन शाह साहब का, जिन्होंने हमारे लिए बहुत जो है एक कदम उठाया, बल्कि ख़ुद तशरीफ़ लाए और इस हवाले से कहा कि इसे हम देखेंगे। और मैं उनसे एक कदम आगे एक मुतालबा करता हूँ कि एक तो
इस टर्मिनल को ऑफिशियल किया जाए, क्योंकि यहाँ से तकरीबन 4 से 5 लाख अफराद मुस्तफ़ीद हो रहे हैं और वो कारोबार भी कर रहे हैं, और 2000 डायरेक्टली बल्कि 10,000 मैं कहूँगा इनडायरेक्ट फैमिलीज़ भी मुतासिर होंगी, क्योंकि उनके कारोबार इनसे जुड़ी हुई है। तो इसीलिए पहले तो इस टर्मिनल को मुस्तकिल किया जाए और इसको वो जो मालिकान जो यहाँ से बसेस की सर्विसेज मुहैया कर रही है उनके हवाले किया जाए। दूसरी अहम बात यह है कि इसे उसी निगाह से देखा जाए जिस तरह से ये खिदमात मुहैया कर रहे हैं लोगों को। तो सिंध गवर्नमेंट मुझे यकीन है कि इसके लिए पहले भी इक़दाम कर चुकी है, आगे भी इसके लिए ऐसा इक़दाम करेगी। जी बिल्कुल नाज़रीन, हिन शहरी जो अॻुवाण जो इहो मौक़ुफ़ हुयो त हीउ जेको आहे सो हीउ इलाइक़ो जेको आहे सो हिन अॾो जेको आहे बसर इहो तमामु पुराणो अॾो आहे ऐं हिन खे जेको आहे सो ख़तमु थियणु न घुरिजे ऐं हिन जे ख़तमु थियण सां जेको आहे सो आवाम जेको आहे सो उहा मुतासिर थींदी ऐं आवाम जेको आहे सो बेरोज़गार थींदी। हिन बस अॾे जा जेके आहिनि मुलाज़िम जेके आहिनि उहे बि जेको आहे सो बेरोज़गार थींदी। हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त हिन वक़्तु जेको आहे सो मुल्क में हूअं बि जेको आहे सो बेरोज़गारी वधी आहे ऐं हिन अॾे खे जेको आहे सो ख़तमु करण सां वधीक बेरोज़गारी पैदा थींदी। हिन अॻुवाण इहो मौक़ुफ़ हुयो त सिंध हुकूमत खे घुरिजे त हीउ जेको अॾो जेको आहे इन खे ख़तमु न थियणु ॾिनो वञे। हिन मकानी खाते जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह खां इहो मुतालबो कयो त हिन खे जेको आहे ख़तमु थियणु न ॾिनो वञे। हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त पीपल्स पार्टी ज़िले ॾखण जी पीपल्स पार्टी जेको सदर आहे ख़लील होत, इन जी वॾी काविशूं आहिनि जंहिं जेको आहे सो हिन अॾे खे ख़तमु करण जे लाइ जेको आहे ख़िलाफ़ु जेको आहे मतिलबु पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे ऐं ख़लील होत जेको आहे सो उहो हिकु सुलझियल ऐं ईमानदार पीपल्स पार्टी जो सदर आहे। असां उन मां उमेदूं ज़ाहिर कयूं था त हीउ अॾो जेको आहे सो ख़तमु न थियणु ॾींदो। जी बिल्कुलु, हीअ असां सां वॾो ज़ुल्म आहे। ही लियारी वासी जो चवणु हुयो त हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त असां पीपल्स पार्टी जी क़ियादत खां इहो ई मुतालबो करणु था चाहियूं त हिन लियारी में जेको आहे हीउ जेको ली मार्केट में टर्मिनल अॾो जेको आहे बस अॾो आहे जेको हितां तक़रीबन रोज़ानो 70-80 खां वधीक जेको आहे सो बसूं सिजावड़ ठट्टो बदीन ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे सो उते मुसाफ़िरनि खे खणी ॾियूं इहा जेका आवाम जी सहूलियत आहे। लेकिन हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त हीउ असांजो जाइज़ मुतालबो आहे ऐं सिंध हुकूमत खे हीउ मुतालबो तस्लीम करणु घुरिजे। लियारी जो हिकु असां सां ॿियो लियारी वासी मौजूदु आहे, उनखां पुछूं था त उन हवाले सां उनजो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। ही ली मार्केट जो बस स्टॉप सिंध जो क़दीमी ऐं पुराणी बस स्टॉप आहे। तव्हां आस पास ॾिसंदो त हिते खजूर मार्केट आहे, उन सां गॾु तालीमी इदारा कराची साउथ में आहिनि, वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी आहे, सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी आहे, उन खां अलावा हिते कॉलेजिस बि आहिनि। ठट्टो बदीन सिजावल जो हिकिड़ो वॾो स्टूडेंट जेको हिननि यूनिवर्सिटियुनि में तालीम थो पिराए उहो हिननि बसुनि जे ज़रिए थो अचे। सिविल हॉस्पिटल आहे, कराची जी वॾी हॉस्पिटल आहे, लियारी इस्पताल है, स्पेंसर हाई हॉस्पिटल आहे, उन सां गॾु जेको बदीन सिजावल या ठट्टो या समुंडी पूरी जेका पट्टी आहे लाड़ जी, उतां जो तमामु मरीज़ हिननि बसुनि जे ज़रिए हॉस्पिटल मां इलाज थो कराइणु अचे। लाज़मी आहे हुन जी उहा हैसियत कोन्हे जो हू प्राइवेट ट्रांसपोर्ट खे अफोर्ड करे सघनि। 100-150 रुपए जी हिन बस में उहे त अचनि था। हीअ रूट आहे सिविल इस्पताल खां घुमंदी स्पेंसर इस्पताल खां ऐं हितां अॻियां लियारी जनरल हॉस्पिटल आहे, उते हू इलाज कराइण लाइ मरीज़ था अचनि। सिर्फ़ु हिन अॾे ख़तमु थियण सां हितां जे हज़ारे माण्हुनि जो रोज़गार बि जिते ख़तमु थींदो, उते सिहत जूं जेका सहूलियतूं ऐं तालीमी सहूलियतूं बि माण्हुनि खां खसियूं वेंदियूं। असां मेयर जे हिन जेको आहे फ़ैसिलो कयो आहे त हीउ ख़ाली कराइबो, इन लाइ लियारी अवामी मुहाज़ हर हद ताईं एहतिजाजी मुज़ाहिरा कंदी, धरणा हणंदी। असां हर सतह ते लियारी अवामी मुहाज़ हितां जे ट्रांसपोर्टरनि सां उन सां गॾु ऐं आख़िरी हद ताईं असां वेंदासीं। जी बिल्कुलु नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु हुयो लियारी अवामी मुहाज़ जो अॻुवाण। हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त हिन लियारी ली मार्केट में जेको टर्मिनल अॾो जेको आहे उन खे असां कंहिं बि सूरत में जेको आहे सो ख़तमु थियणु न ॾींदासीं। अगरि मज़ामत करणी पई त असां रोडनि ते निकिरी सख़्तु एहतिजाज बि कंदासीं। हिननि जो इहो मौक़ुफ़ हुयो त हीउ लियारी जो जेको आहे ली मार्केट वारो टर्मिनल अॾो बस अॾो जेको आहे इहो कंहिं सदियुनि खां जेको आहे सो हिते क़ाइमु आहे, लेकिन हिन खे ख़तमु करणु इहा हिकु नाइंसाफ़ी आहे। नाज़रीन, अचो हलूं था हिकु
नंढी साई खां पोइ वरी अची तव्हां सां मुलाक़ात कयूं। असांखे त हितां सहूलियत थी थिए न, चीज़ वीज़ वठण ईंदा आहियूं, रज़ाकाबाद में वेठा आहियूं त पोइ हिते ईंदा ईंदा हितां खां सहूलियत हूंदी आहे। हे ग़लति आहे। ही फ़ैसिलो जेको कयो वियो आहे हिन टर्मिनल अॾे खे ली मार्केट वारे खे, त ही छा सही आहे या ग़लति? ग़लति आहे। तव्हां कहिड़ो मुतालबो करणु था चाहियो? बसि असांखे त हितां सहूलियत लॻंदी न, ॿिए पासे परेशानी थींदी असांखे, तंहिंजे करे चवंदा आहियूं। दवा लाइ ईंदा आहियूं, सेवल ईंदा आहियूं, इलाही मुश्किलात थींदी, हितां सहूलियत असांखे थींदी आहे। ख़तमु कंदो असीं केॾां वञूं सर, असांजो रोज़गार ई हुते जे ज़माने खां हेर खां न। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो था करणु चाहियो? ही बस अॾो ख़तमु कयो वञे या ख़तमु न थिए न, असीं केॾां हुअणु खपे, ज़माने खां अचे पियो, हेर खां थोरी आहे। हम लोग गरीब आदमी किधर जाएंगे, हमारा रोजी रोजगार यही है। अगर इधर से हम लोग शिफ्ट भी हो गए, हम लोग बहुत जलील होएंगे। हमारा रोजगार यही, हमारा यही मुतालबा है कि इस स्टाफ को नहीं हटाया जाए। ये जो फैसला किया गया है कि ये ख़त्म किया जा रहा है, तो ये इसका कितना नुकसान होगा? क्या बेरोजगारी? बहुत नुकसान होएगा, हम लोग मरेंगे, इधर जलील होएंगे, आग लगा देंगे अपने आप को अगर रोजी हमारा गया तो। समझा, यही मुतालबा है हमारा। जी बिल्कुल नाज़रीन, हिन बस अड्डे जे ड्राइवरनि जो इहो चवणु हुयो त हीउ जेको आहे बस अड्डो अगरि ख़तमु कयो वियो त असां पंहिंजो पाण खे जेको आहे सो ॿाहिरि साड़ींदासीं, जॾहिं त हिन अॾे खे जेको आहे सो असां कंहिं बि सूरत में ख़तमु न थियण ॾींदासीं। जेको हिन अॾे जो जेको ख़तमु थियण वारो फ़ैसिलो जेको कयो आहे इहो सरासर ग़लति ऐं आवाम सां जेको आहे इहा नाइंसाफ़ी आहे। असां सां हिन वक़्तु ॿियो ली मार्केट जो इलाइक़े वासी मौजूदु आहे, उनखां पुछूं था उन हवाले सां छा उनजो कहिड़ो मौक़िफ़ आहे। साईं असांजो पुराणो क़दीमी स्टाफ आहे, सम्झे न, 50-60 साल का वठी असां 70-80 साल का जॾहिं इहे थी गवर्नमेंट जी बसूं हुन पासे बि वेंदियूं, असांजी हुन पासे बि वेंदियूं, सम्झे न। ऐं मूंखे ड्राइवरी में बि हिते 50 साल थी विया, सम्झे न बाबा। हिन खे पुराणे में पुराणो असांजो स्टाफ आहे जेको असांजा ग़रीब माण्हू अचनि था, कमाइण जे लाइ अचनि था, फैसिलिटी लाइ वञनि था, के बलोचिस्तान वञनि था, का किथे वञनि था, वरी पूरो कराची जो दिलि आहे इहा। हीअ जे अगरि स्टाफ हटाए वेंदो त ग़रीब माण्हू केॾा वेंदी, ग़रीब आवाम केॾा वेंदी। सिंध हुकूमत खां कहिड़ो मुतालबो था? असांजो इहो त असांजो हीअ स्टाफ बचाइणु खपे, असांखे छॾी सिंध अगरि चाहे थी त असांजो स्टाफ छॾी, हीअ स्टाफ असां कहिड़ी बि हालत ॾियनि न त असीं पाण खे मारींदासीं, जोड़ींदासीं, हिते रहंदासीं। रोज़गार आहे तव्हांजो, अगरि हीअ सही हिते केतिरी जो रोज़गार आहे, कई ग़रीब अचनि था, मज़दूरी लाइ अचनि था, हीअ दुकानदार, खजूर बाज़ार आहे, हीअ खीर मंडी आहे, फिशरी आहे, इन जा माण्हू अचनि था हिते, बलोचिस्तान वञनि था, हब वञनि था, गराब वञनि था, कोकर वञनि था, हिते ई माण्हू वञनि था। इहो स्टाफ आहे, ॿियो को बि स्टाफ न आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, हिन जो इहो मौक़िफ़ हुयो त हीउ जेको बस अॾो जेको आहे हीउ तमामु जेको आहे सो हिकु बहितरीनु आहे। आवाम जी सहूलियत लाइ जेको आहे सो स्टाफ जेको आहे हीउ बस अॾो जेको आहे सो आहे। ऐं हिते जेको आहे सो आवाम जेको आहे सो बलोचिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि मां जेको आहे सो हिन बस अॾे ते जेको आहे सो अची मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि में जेकी आहिनि सिजावल बदीन ठट्टो आहे, ओॾां जेको आहे सो अची हिते ली मार्केट वारे बस अॾे ते जेको आहे सो पहुचनि था ऐं हितां जेको आहे सो बलोचिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे सो हितां माण्हू वञनि था। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ली मार्केट वारे इलाइक़े में। असां हिन वक़्तु दुकानदारनि खां इन हवाले सां पुछूं था, जेको ली मार्केट वारो बस अॾो जेको आहे ख़तमु कयो पियो वञे, इन हवाले सां दुकानदारनि खां पुछूं था त उन हवाले सां उनजो कहिड़ो मौक़िफ़ आहे। असां सां गॾु हिकु दुकानदार मौजूदु आहे, उन खां पुछूं था उनजो छा चवणु आहे। सर ये ख़त्म किया जा रहा है, ये मुनासिब अमल तो नहीं है कि इससे लोगों के रोज़गार मुतासर होंगे। और इतना पुराना अड्डा है तो यहाँ पे एक दूर दूर से लोग आते हैं और हमारे कारोबार इनसे वाबस्ता है। अब ये कि अगर ये चीज़ अगर हट जाती है तो खाली इनका रोज़गार नहीं, हम सबके लिए परेशानियाँ होंगी। से क्या मुतालबा? हम यही कहते हैं कि जो काम करने के वो करें, जो काम ना करने के उनको छोड़ दिया जाए। अब ये कि यहाँ पे रोड सही बन नहीं रहे हैं, दूसरी चीज़ें सही हो नहीं रही हैं, उन चीज़ों के ऊपर ध्यान नहीं है और जो ना करने के काम है वो कर रहे हैं। कि ये अड्डा तो यहाँ पर बहुत बरसों से है, कदीमी है। लाइट हाउस की जो मार्केट बनी थी वो नाले के ऊपर थी, वो
तोड़ दी गई। नाले पर इनको एतराज़ था कि तजावुज़ात है। ये 20 सड़क पर यहाँ पर 300 दुकानें बनाने की बात कर रहे हैं, तो ये तजावुज़ात में नहीं होगी। एक तजावुज़ात को ख़त्म करके आप दूसरी तजावुज़ात बनाते हैं तो वहाँ पे जो है आप लोग खामोश हैं। यहाँ पर अगर हक है, यहाँ पे दूध मंडी की जो मार्केट है ये साइड पर है, अगर आप कैमरामैन से कहें वो पूरा लुक दिखाएगा आपको, उससे किसी को कोई परेशानी नहीं है, वो तोड़ी जा रही है। यहाँ से अगर हक है किसी का तो फिर इन दूध मंडी वालों का है कि उन्हें यहाँ पर मुतबादिल जगह दी जाए। आप यहाँ वालों को जो है बेरोज़गार कर रहे हैं और वहाँ वालों को लाकर यहाँ पे खड़ा कर रहे हैं, तो ये इंसाफ के तकाजे नहीं है। इंसाफ के तकाज़ों को पूरा कीजिए और एक बेहतर फ्यूचर प्लानिंग बनाइए। ये नहीं कि आज आपने फिर ये लॉलीपॉप दे दी है कि यहाँ पे मार्केट आप बना रहे हैं, फिर 4 दिन बाद सुप्रीम कोर्ट ऑर्डर करेगी कि तुमने रोड पे और मार्केट बना दी। एक तो महंगाई, दूसरी तरफ आवाम को बेरोजगार किया जा रहा है, क्या यह फैसला सही है? एक कंफर्म प्लानिंग नहीं है। एक जो मोतबराना प्लानिंग होती है वो प्लानिंग नहीं है इन लोगों की। ये तो एक लॉलीपॉप है ताजिरों को आपस में लड़ाने की कि ये दूध मंडी वाले ताजिर और वहाँ के ताजिर आपस में इनमें क्लैश हो, ये फिर आपस में ही लड़ते मरते रहे, बाकी और कुछ भी नहीं है। जी बिल्कुल नाज़रीन, हिन दुकानदार वारनि जो मौक़िफ़ हुयो त हीउ जेको आहे हिन मसइले खे ख़तमु करण जी हिकु साज़िश आहे। इहो जेको आहे सो ख़तमु न थियणु घुरिजे। हिन खे ख़तमु करण सां जेको आहे सो आवाम जेको आहे सो बेरोज़गार थींदी ऐं काफ़ी जेको आहे सो मसइला वधी वेंदा। हिननि जो इहो चवणु आहे त काफ़ी कराची जे काफ़ी इलाइक़नि में जेको आहे सो नाजाइज़ अदावतूं आहिनि, उन्हनि खे नथो ॾाढो वञे। ऐं हीउ जेको आहे सो मसइलो जेको आहे तक़रीबन पाकिस्तान ठहण खां पोइ जेको आहे सो ईजाद थियो। उन वक़्तु जेकी हुकूमत हुयूं उन वक़्तु जेको आहे सो उनखे ख़तमु थियणु न ॾिनो वियो ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हिकु साज़िश तहत ख़तमु कयो थो। असां हिन वक़्तु कराची जे लियारी वारे इलाइक़े ली मार्केट टर्मिनल अॾे ते पहुता आहियूं। जॾहिं त हिन टर्मिनल खे जेको आहे सो ख़तमु करण जे हवाले सां हिकु साज़िश थी रही आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हिन टर्मिनल अॾे जो जेको आहे असां सां सदर मौजूदु आहे, उन खां उन हवाले सां पुछूं था त उन जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। मेयर के हुक्म पे हमें यहाँ से अगर बेदखल किया गया तो हम कभी भी ये खाली नहीं करें। हम किसी से लड़ेंगे नहीं, हम बल्दिया से लड़ेंगे। बल्दिया हमारे हकूक़ छीन रहे हमसे। खत्म होने से कितना नुकसान होगा, मुसाफिर कितने परेशान होंगे? अब ये बताएं, यहाँ से हमें वो 100 रुपये दे के ठट्ठे से कराची एक आदमी आता है, अगर हम उनको कायदाबाद से आगे उतारेंगे 500-600 रुपया, उधर से वो अलग टैक्सी का किराया देगा। जब वहाँ से वो टैक्सी का 500-600 किराया किधर से देगा? ठट्ठे के आदमियों के पास, गरीबों के पास कपड़े नहीं है, किराया नहीं है। वो 100 रुपये में भी हमको कई दफ़ा टिकट नहीं देते हैं। अब वो 500 रुपये टैक्सी का किराया कहाँ से लाएगा? ये तो उन गरीबों के साथ ही जुल्म है। ये कदीम ठट्टा का बस स्टॉप ठट्टा सजावल बदीन का स्टॉप है, जिसे तकरीबन 100 साल पहले कायम किया गया था। और यहाँ मकामी दुकानदार यहाँ के ली मार्केट के, खजूर बाज़ार के, जोड़िया बाज़ार के, जो कि सामान की तरसील यहाँ से होती है ठट्टा बदीन सजावल के लिए, वहाँ छोटे दुकानदार मकामी लोग कारोबार करते रहते हैं, जो कि हज़ारों की तादाद में है। मेयर कराची जो कि लियारी दुश्मन मुतासिबाना रवैया रखता है, हम लियारी अवामी मास के साथी ये समझते हैं कि मेयर कराची जो कि एक मुतासिबाना रवैया रखता है, वो इस बस स्टॉप को यहाँ से मुंतकिल करके ख़त्म करके यहाँ पर लंडा बाज़ार के गैर मकामी लोगों को लियारी की इस ज़मीन पर मुसल्लत करना चाहता है। इसी तरह की एक साजिश जो है खड्डा मार्केट के सुपर मार्केट की, जो कि शहीद बेनज़ीर भुट्टो ने ऐलान किया था सुपर मार्केट बनाने का, सुनने में आया है वहाँ की भी ज़मीन पर इम्प्रेस मार्केट के गैर मकामी लोगों को बसाया जाएगा। तो हम लियारी अवाम मास के साथी ट्रांसपोर्टरों को और यहाँ के लोगों को यकीन दिलाते हैं कि हम इस मेयर के मुतासिबाना रवैये के ख़िलाफ़ सख्त एहतजाज करेंगे और यहाँ के लोगों को अपने साथ लेकर बैठकर एहतजाज करेंगे। जो ये दोस्त समझेंगे, यहाँ के लोग हर कदम उठाने पर तैयार हैं। ये ख़त्म होने से कितना नुकसान होगा या आवाम को मतलब ये मुतासिर किया जा रहा है, क्या यहाँ ख़त्म होने से ज़ाहिर है, मैंने बताया कि हज़ारों लोग मुतासिर होंगे। यहाँ के मकामी लोग
जो कि एक तो ये है कि आमदोरफ्त में जो गरीब लोग यहाँ से ठट्टा बदीन यहाँ जाते हैं 100 रुपये में, और मुझे यूनियन के दोस्तों ने बहुत से बताया है कि 15 से 10% ऐसे लोग गरीब होते हैं जिनके पास किराया भी नहीं होता है, वो अपने जेब से किराया देते हैं या उनको फ्री में यहाँ से ले जाके बैठाते हैं। तो ये काबिल तहसीन लोग हैं कि मतलब हमारे मकामी लोगों के साथ ऐसा सलूक करते हैं। दुकान छोटे छोटे करियाना की दुकानें जिसको कहते हैं, वहाँ रोज़ाना की बुनियाद पर सामान बेचते हैं और अपने जो है ना घर की और ख़ानदान की किफ़ालत करते हैं। ये अगर स्टाफ यहाँ से मुंतकिल हो गया तो आप ये समझें मेरे अंदाजे के मुताबिक 5 से 10 हज़ार लोग जो है ना वो बेरोज़गार हो जाएंगे, जो कि ये जो है ना सख्त दुश्मनी का इक़दाम होगा। ये फर्जंद है सिंध हुकूमत के लोग, और लियारी कराची की माँ है। लियारी ही ने लियारी ही के मेहनत कशों ने अपने खून पसीने से सेंच कर कराची के रोशनियों के शहर में तब्दील किया। तो खुदारा ये तारीख़ी बस स्टॉप शाह अब्दुल लतीफ़ बिटाई और जो है ना लाल शाहबाज कलंदर की धरती की, सिंध धरती की ये निशानी ली मार्केट बस स्टॉप को बचाया जाए। जी बिल्कुल नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु हुयो लियारी अवामी मुहाज़ जो अॻवान। हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त हीअ जेको आहे ली मार्केट बस अॾो जेको आहे इहो असां कॾहिं ख़तमु न थियणु ॾींदासीं, ऐं असां सिंध हुकूमत खे इहा ई अपील कंदासीं त हीअ लियारी जेको आहे पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। लियारी जेका आहे कराची जी माउ आहे, ऐं हिन खे जेको आहे सो कॾहिं बि ख़तमु थियणु न ॾिनो वञे। जॾहिं त हिन वक़्तु असां सां ॿियो हिकु इलाइक़े वासी मौजूदु आहे, उन खां पूछूं था उन हवाले सां उन जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। भाई मैं एक माजूर आदमी हूँ, ट्रांसपोर्टर हूँ। मेरे बाबा और मेरे वालिद साहब और मैं खुद ट्रांसपोर्टर हूँ। मेरी एक गाड़ी है, मेरे घर के अंदर बच्चे हैं और यहाँ से हमारे 71 साल हो गए हम यहाँ पे रोटी कमा रहे हैं। जो हमारी रोज़ी को छीनने के लिए कराची की मेयर जो अपने इलाका छोड़ के हमारे लियारी के अंदर अगवान बस्ती बना रहे हैं, वो अगवान बस्ती बनने नहीं देंगे। हमारे पहले भी बच्चे यहाँ मार के दफना दिए हैं, लेकिन अभी मज़ीद लाशें गिराना चाहता है तो एमक्यूएम हमारे से बदला लेना चाहता है लियारी वालों से। हम ये होने नहीं देंगे, ना गाड़ी चलाएंगे। हमें भी जलाओ, हमारी गाड़ियों को भी जलाओ, लेकिन हम ये अड्डा छोड़ेंगे नहीं। हमारा रोज़गार है, हमारे बच्चों का रोज़गार है, हमारे यहाँ मज़दूर हैं, यहाँ रेडी वाले हैं, दुकान वाले हैं, सबका रोज़गार है। अगर ये पुराना अड्डे को, ये टट्टा बस स्टॉप आपके पुराने ज़माने के भुट्टो साहब से भी पहले के अयूब के टाइम के ज़माने का स्टॉप है, ये इसको क्यों ख़त्म करना चाहते हैं? क्या तकलीफ़ दिया मेयर को हमने? और जो नाले के ऊपर वालों को तो उसको कोई और जगह दे दो। नाला तो केएमसी का जगह था ना, केएमसी से हटाया, तो ये हमारा जगह है, हम लोग बैठते हैं या रोज़ी कमाते हैं, हमारे पेट को लात मारने के लिए आए। आप वज़ीर आला सिंध या पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से क्या मुतालबा करना चाहते हैं? हम ये मुतालबा करना चाहते हैं कि ये हमारा अड्डा नहीं चाहे। यहाँ से भुट्टो फैमिली हमारे से वोट लेते हैं, हम लड़ते रहते हैं, ऑटो के पीछे रगड़ते रहते हैं, यहाँ से यहाँ ये पोलिंग पे जाओ, उस पोलिंग पे जाओ, हम नाबीना बन के भागते रहते हैं अपने बच्चों को लेके कि जाके वोट भरते हैं। आज हमारे को लाके लाते मार के निकाल रहे हैं लियारी के अंदर से। ये तो जुल्म हो रहा है हमारे साथ। जी नाज़रीन, असां मौजूद हुआसीं कराची जे लियारी वारे इलाइक़े ली मार्केट में, जिते हिकु पुराणो क़दीम बस अॾो आहे। हिन क़दीम बस अॾे खे जेको आहे सो ख़तमु करण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। इन हवाले सां असां अवामी मसइलनि ते जेको आहे हिकु प्रोग्राम कयो, जॾहिं त हिन ली मार्केट वारे इलाइक़े में जेको आहे सो काफ़ी आवाम जो जेको आहे इहो ॿुधायो, हुननि इहो चवणु हुयो त हीउ जेको आहे सो अगरि हिन अॾे खे ख़तमु कयो वियो त जेको आहे सो आवाम जेको आहे सो बेरोज़गार थींदी, आवाम जो जेको आहे सो जेकी सहूलियतूं आहिनि उहे जेको आहे सो खसी वेंदियूं, ऐं उन्हनि तकलीफ़ जेको आहे सो मुंहुं ॾिसणो पवंदो। जॾहिं त हिन बस अॾे जे सदर ऐं ॿियनि सां असां जूं ॻाल्हियूं थियूं, उन्हनि जो बि इहो ई मौक़ुफ़ हुयो त हीउ बस अॾो जेको आहे तमामु पुराणो आहे, इन खे ख़तमु थियण सां जेको आहे सो बेरोज़गारी वधंदी। जॾहिं त असांजी लियारी जे पीपल्स पार्टी जो जेको सदर आहे ख़लील होद, उन सां बि असांजो जेको आहे सो टेलीफोन ते राब्तो थियो। उनजो बि इहो ई चवणु हुयो त हिन बस अॾे खे जेको आहे सो असां कॾहिं बि ख़तमु थियणु न ॾींदासीं, ऐं जेके साज़िशूं कई पियूं वञनि इन्हनि साज़िशुनि खे असां नाकाम कंदासीं। ऐं हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो असां सूबाई वज़ीर नासिर हुसैन साहब इन हवाले सां ॻाल्हायो आहे। जॾहिं त
हिन बस अॾे खे जेको आहे सो ख़तमु थियण सां कारोबार जे हिसाब सां जेको आहे तक़रीबन करोड़नि जो नुक़सानु थींदो, जॾहिं त सिजावल बदीन ठट्टो ऐं ॿियनि इलाइक़नि खां जेको आहे सो मुसाफ़िर जेकी कराची तरफ़ ईंदा आहिनि उन्हनि जी जेको आहे सो हीअ हिकु सहूलियत आहे, पर हिन खे ख़तमु कयो वियो त इहो वॾो नुक़सानु थींदो। असां अव्हां खां अल्लाह हाफ़िज़ था चऊं, असांखे इजाज़त ॾींदा। असां वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां मिलंदासीं। कैमरामैन ज़ुबैर सां गॾु इमदाद सुबरा, धरती TV न्यूज़ कराची।